बाजोड़ में जमियतुल उलमा इस्लाम JUI जे वर्कर्स कन्वेंशन में धमाके जे नतीजे में 40 ॼणा मारिजी विया आहिनि। मीडिया रिपोर्टनि मूजिबि धमाको वर्कर्स कन्वेंशन जे अंदरि थियो, जंहिं जे नतीजे में केतिराई माण्हू ज़ख़्मी थी पिया। पुलिस ॿुधायो त मारिजी वियलनि में JUI तालिक़े ख़ार जो अमीर मौलाना ज़ियाउल्लाह जान बि शामिल आहे। धमाके में 80 खां वधीक ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। बाजोड़ डिस्ट्रिक्ट एमरजेंसी ऑफिसर चयो आहे त ज़ख़्मियुनि खे तेमरागिरा ऐं पेशावर जे अस्पतालुनि में मुंतक़िल कयो पियो वञे ऐं केतिरनि ई ॼणनि जी हालति ॻणिती जोगी आहे। धमाके में ख़ानगी TV चैनल जो कैमरामैन समीउल्लाह बि सख़्त ज़ख़्मी थियो आहे। पुलिस ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो आहे, जॾहिं त धमाके जी नोयत जे हवाले सां ॼाण साम्हूं नाहे आई। जमियतुल उलमा इस्लाम फ़े जे KPK जे तर्जुमान अब्दुल जलील ख़ान ॿुधायो त वर्कर्स कन्वेंशन में मौलाना लाइक़ जी तक़रीर दौरान धमाको थियो। हिन ॿुधायो त MNA मौलाना जमालुद्दीन ऐं सेनेटर अब्दुल रशीद बि कन्वेंशन में मौजूदु हुआ, जॾहिं त तालिक़े ख़ार जो अमीर मौलाना ज़ियाउल्लाह जान धमाके में मारिजी वियो आहे। कारकुन पुरअमन रहनि, अस्पताल पहुची रत जो अतियो ॾियनि। ॿिए पासे जमियतुल उलमा इस्लाम फ़े जे सरबराह फज़लुर रहमान बाजोड़ में वर्कर्स कन्वेंशन में धमाके जो अफ़सोस कंदे वज़ीर आज़म KPK जे वॾे वज़ीर खां वाक़े जी इंक्वायरी जो मुतालबो कयो।